नाज़िम पास से अवां ॿुधाईंदा हलूं त ख़ैरपुर जो पोरियत कैंसर के मर्ज़ में मुब्तला हुजण सबब पंहिंजे इलाज ऐं पंहिंजनि ॿारनि जी हिफ़ाज़त लाइ परेशान आहे, जंहिं करे हिन वक़्त ताईं कंहिं सार न लधी आहे। इन हवाले सां पेश आहे शकील जामरी जी रिपोर्ट। खैरपुर जी डीसी ऑफिस पोयां ड्रिगपुर पाड़े में रहंदड़ 5 ॿारनि जो पीउ पोरियत शाह मोहम्मद पलपोटो कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे, जेको इलाज लाइ पंहिंजो अल्लाह ताला खपाए चुको आहे। गुरबत सबब संदसि घर जो चुल्हो ॿरण भी मुश्किल बणिजी वियो आहे। उन हवाले सां कैंसर जे मरीज़ पोरियत ऐं संदसि घरवारी जो चवण आहे त मां मज़दूर माण्हू में मूंखे 2 साल थी विया आहिनि। मां पंहिंजा घर जा टपर टाड़ी विकिणी छॾिया आहिनि। हर शइ इलाज कराए चुको आहियां। हाणे डॉक्टर चवनि था त तोखे 2 लख 2.5 हुजनि त कराचीअ में तुंहिंजो ऑपरेशन थींदो। मां भाइरनि खे जेके अमीर आहिनि उन्हनि खे इहो अर्ज़ु थो कयां त हे मुंहिंजा नंढड़ा नंढड़ा बच्चा आहिनि, उन्हनि जो ई वक़्तु तंग आहे। जीअं मुंहिंजो इलाजु कराईंदा त उन्हनि खे अलाह साईं गंज ॾींदो। बिलावल भुट्टो साहिबु आहे, ज़रदारी साहिबु आहे, नवाब बसाणा आदि नफ़ीसा शाह आहे। अणगणी दौलत आहे माण्हुनि वटि, जे ॾींदा कुझु ग़रीबे जी मदद कंदा। डीसी साहिबु आहे खैरपुर डीसीओ खे, उतां बि मां थी आयुमि अॻु में त बि मुंहिंजो कुझु न थियो अॼु ताईं। पाड़े वारा मानी ॾींदा आहिनि उहा खाईंदा। मुंहिंजो घर वारो बीमार आहे, 1.5-2 साल थी विया आहिनि। असांजो वक़्तु ॾुखियो थो गुज़रे, पर नंढड़ा बच्चा आहिनि, काॾे कयूं। असां करे करे इलाज थकिजी पिया आहियूं। असां हिन जॻह खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे जो असां जॻह खां सवाइ ॿियो कुझु खपायूं। बेनज़ीर जा पैसा मिलंदा उहे बि असांजा बंदि आहिनि। बिलावल भुट्टो आहे, अदी नफ़ीसा आहे, मुराद अली शाह, इहे आहिनि, इहे असांजी मदद कंदा। सिंध सरकार ऐं वस वारनि खे घुर्जे त ग़रीब पोरियत जो इलाज कराइण सां गॾु संदन माली मदद भी कई वञे। कैमरामैन महताब सां गॾु शकील जामरी, आवाज़